अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी गीतनि जो मशहूरु फ़नकार शाहिद बाबर केरु आहे? शाहिद बाबर कहिड़े शहर सां तालुक़ु थो रखे? शाहिद बाबर फ़नकार थियण खां अॻु छा कंदो हो? शाहिद बाबर छो ऐं कीअं फ़नकार थियो? शाहिद बाबर खे सोशल मीडिया ज़रिए कंहिं बदनाम करायो? तफ़सीली ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। सिंध जो पुराणो ऐं क़दीमी वक़्त जो फ़नकार शाहिद बाबर जो तालुक़ु लाड़काने शहर सां आहे। फ़नकार थियण खां अॻु शाहिद बाबर जी शादी उन जे सौट सां थियल हुई। उन घरवारी खां शाहिद बाबर खे 2 ॿार बि हुआ। फ़नकार थियण खां अॻु हिकु तमामु ग़रीब इंसान हो। शाहिद बाबर कार वॉश कंदो हो, मज़दूरी बि कयो ऐं उन खां बाद इलेक्ट्रीशियन जो कमु बि कंदो रहियो। शाहिद बाबर जी ग़रीबी ऐं लाचारी ॾिसी उन जी पहिरीं घरवारी अलहदगी हासिल कई ऐं उन खां बाद सलीम रज़ा कुंबर खां सिखिया वठी फ़नकारी शुरू कयाई ऐं शाहिद बाबर जो हिकु गीत 2005 में काफ़ी मशहूरु थियो। उन गीत खां पोइ शाहिद बाबर खे माण्हू कोन सुञाणींदा हुआ छो त ऑडियो कैसेट जो दौरु हुयो। आहिस्ते आहिस्ते सोशल मीडिया जे ज़रिए शाहिद बाबर खे काफ़ी शोहरत मिली। शाहिद बाबर खे शाइर बहादुर सोलंकी जी शाइरी सिंध में शोहरत हासिल कराई ॾिनी। साल अॻु जल्दी तरक़ीअ जे चकर में फ़नकार शाहिद बाबर पंहिंजे दोस्त बहादुर सोलंकी जी ॻायल शाइरी में पैसा वठी ॿियनि जा नाला लॻाइण शुरू कयाई। यादि रहे त उन वक़्तु शाइर बहादुर सोलंकी कपिड़े जे दुकान ते कमु कंदो हो ऐं शाहिद बाबर मेंह जे वाड़े ते कमु कंदो हो। हुन ॿिन्हिनि जी दोस्ती उन वक़्त खां हुई। बाद में मसइलो कोर्ट ते अचण बाद शाहिद बाबर बहादुर सोलंकीअ खां माज़रत कई, पर ॿिन्हिनि जी दोस्ती हमेशह लाइ ख़तमु थी वई। फ़नकार शाहिद बाबर हिन वक़्तु हैदरी मोहल्ला लाड़काने में रहे थो ऐं कुझु साल अॻु शाहिद बाबर जी सोशल मीडिया ज़रिए बदनाम करण जी ख़ूब कोशिशि कई ऐं उहा कोशिशि नाकाम बि थी। हिकु दफ़ो ॿीहर नई सिज जीअं उभरी रहियो आहे ऐं शाहिद बाबर जा नवां गाना पिणु मार्केट में अची रहिया आहिनि।